नाज़रीन त ॿी अहम ख़बर मां सां शेयर कंदारूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में अमन अमान जो जाइज़ो वठण लाइ अहम इजलास घुराए वरितो आहे। वज़ीर आज़म हाउस में घुरायल इजलास में घरू वज़ीर शेख रशीद समेत समूरा वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। आला सतही इजलास में अमन अमान जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो पिणु वरितो वेंदो। अहम ख़बर के हवाले से अवां खे अपडेट कंदारूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में अमन अमान जो जाइज़ो वठण लाइ अहम इजलास घुराए वरितो आहे। वज़ीर आज़म हाउस में घुरायल इजलास में घरू वज़ीर शेख रशीद समेत समूरा वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। आला सतही इजलास में अमन अमान जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो पिणु वरितो वेंदो। खबर के हवाले से अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर अपडेट आगाह कंदारूं तो वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में अमन अमान जो जाइज़ो वठण लाइ अहम इजलास घुराए वरितो आहे। वज़ीर आज़म हाउस में घुरायल इजलास में घरू वज़ीर शेख रशीद समेत समूरा वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। आला सतही इजलास में अमन अमान जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो पिणु वरितो वेंदो। खबर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा रहूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में अमन अमान जो जाइज़ो वठण लाइ अहम इजलास घुराए वरितो आहे। वज़ीर आज़म हाउस में घुरायल इजलास में घरू वज़ीर शेख रशीद अहमद समेत समूरा वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। आला सतही इजलास में अमन अमान जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो पिणु वरितो वेंदो। खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदा रहूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में अमन अमान जो जाइज़ो वठण लाइ अहम इजलास घुराए वरितो आहे। वज़ीर आज़म हाउस में घुरायल इजलास में घरू वज़ीर शेख रशीद समेत समूरा वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। आला सतही इजलास में अमन अमान जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो पिणु वरितो वेंदो। इन हवाले से वधिक तफ़सील वठंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण हिकु भेरो ॿीहर असां सां लाइन ते मौजूद आहे। नज़ीर चारण अपडेट कजो। वज़ीर आज़म हाउस में अॼु इजलास थी रहियो आहे ऐं अमन अमान जी सूरतहाल जो वज़ीर आज़म जाइज़ो वठंदो। इन हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु मुल्क में अमन अमान जी सूरत हाल का अहम ऐं हंगामी इजलास अॼु तलब करे वरितो आहे, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीरनि समेत पार्टी जा जेके सीनियर अॻवान आहिनि उहे बि इन इजलास में शिरकत कंदा। ख़ासि तौर ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जेके 2 ॾींहं पहिरीं जेको सियालकोट अफ़सोसनाक हानियो थियो उन हवाले सां जेकी मुल्क जी सूरत हाल इख़्तियार करे वेही अमन अमान जे हवाले सां ऐं जेको आहे सो परॾेही मुल्कनि तरफ़ां ख़ासि तौर ते श्रीलंका जे जेके शख़्स खे जे तरीक़े सां अफ़सोसनाक खाने ज़रिए जेको आहे सो क़त्ल कयो वियो उन हवाले सां न सिर्फ़ु वज़ीर आज़म इमरान ख़ान वाक़े जी मज़म्मत कई हुई ऐं जवाबदारनि जी फौरी तौर ते गिरफ़्तारी जे हवाले सां बि हुकुमनामा जारी करे छॾिया। इन सिलसिले में अमन अमान जे हवाले सां अॼु जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान हंगामी इजलास तलब करे वरितो आहे, जंहिंमें वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद, परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, उन सां गॾु गॾु जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि काबीना में उहे जेके सो इजलास में शरीक थींदा ऐं ख़ासि तौर ते जेकी अमन अमान जी सूरत हाल आहे जेकी मुल्क में उन हवाले सां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे तफ़सीली तौर ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी ऐं वज़ीर आज़म तरफ़ां इहो वाज़ह तौर ते पैगाम पहिरीं जारी कयो वियो हो त जेके परॾेही जेके वज़ीर आहिनि वफ़ाक़ी वज़ीर हिन काबीना में शामिल आहिनि उहे जेके सो पंहिंजी कारकर्दगी बहितर खां बहितर बणाइनि ऐं जेकी अमन अमान जे हवाले सां जेके फौरी तौर ते हिकदमि खणणु घुरिजनि उहे जेके सो वज़ीर आज़म तरफ़ां उहे हिदायतूं जारी कई हुई। इन सिलसिले में वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद अॼु न सिर्फ़ु सियालकोट जे वाक़े जे हवाले सां त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कहिड़ा जेके सो क़दम खयां पिया वञनि ऐं केतिरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे इन हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनो ऐं उन सां गॾोगॾु अॼोके ख़ासि इजलास में जेको अमन अमान जे सूरत हाल जे हवाले सां तलब कयो वियो आहे उन हवाले सां न सिर्फ़ु जेको आहे सो मुल्क जे अंदरूनी अमन अमान जी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते जेके बॉर्डर मैनेजमेंट जे हवाले सां जेकी सिक्योरिटी जी सूरत हाल आहे उन ते बि जेको आहे सो तफ़सीली गौर वीचार कयो वेंदो। मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदो हलां त वज़ीर आज़म इमरान ख़ान अमन अमान जे सूरत हाल जे हवाले सां वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पार्टी जे सीनियर अॻवाननि जो अॼु अहम इजलास तलब करे वरितो आहे, जंहिंमें सियालकोट थाने जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेको आहे सो केतिरा क़दम खयां विया आहिनि ऐं केतिरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे उन हवाले सां जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वेंदी। जी नज़ीर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।
तो आपने और पंजाब में तो आपने वक्त से पहले ही